अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला आप लोग आया एसन खोड़ो नज़र ॾिनासीं वक़्त जी हेडलाइंस ते। हमज़ा शहबाज़ खां पंजाब जी वॾी वज़ारत खसण खां पोइ ईंदड़ हिकमत अमली कहिड़ी हुअणु घुरिजे। PDM जो सरबराही इजलास अॼु नून लीग जी सेक्रेटरीट में थींदो। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वफ़ाक़ी हुकूमत छॾण लाइ पार्टी क़यादत सां ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो। नवाज़ शरीफ़ जी पार्टी क़यादत खे वफ़ाक़ में हुकूमत छॾण जी हिदायत। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान वफ़ाक़ में हुकूमत छॾण जी मुखालफ़त करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जमहूरी निज़ाम खे बहितर नमूने सां कमु करण लाइ ज़रूरी आहे त समूरा रियासती इदारा पंजनि आइनी अदुनि में रही कमु कनि। गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली में ख़िताब जो बुनियादी मक़सद बि जमहूरी निज़ाम खे असराइते नमूने सां हलाइणो हो। PTI सरबराह इमरान खान अॼु लाहौर में पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही सां मुलाक़ात कंदो। इमरान खान पंजाब काबीना जी जोड़जक बाबति पंजाब जे वॾे वज़ीर सां ॻाल्हियूं कंदो। मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ॾिनल धमकियुनि जो जाइज़ो वठी ईंदड़ हिकमत अमली जोड़ी थींदी। सुप्रीम कोर्ट जे इख्तियारनि खे वधाए सघिजे थो पर घटाए नथो सघिजे। सुप्रीम कोर्ट जी ख़ुदि मुख़्तियारी खे आइनी तहफ़ुज़ हासिल आहे। मॉडल टाउन जे शहीदनि खे इंसाफ़ मिलंदो, न मनपसंद कानून साज़ी थींदी ऐं नई नवाज़ शरीफ़ वापसि ईंदो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो बयान चवे थो अक्टूबर या नवंबर में चूंडूं थींदियूं। मुल्क में महांगाई जे मारियल अवाम ते बिजली किराइण जूं तयारियूं। नेपरा में अॼु अहम ॿ ॿुधणियूं थींदियूं। के इलेक्ट्रिक तरफ़ां बिजलीअ जे अघनि में 11 रुपया 38 पैसा वाध जी दरख़्वास्त था कनि। कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान हल्की बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, ठटे, बदीन, थरपारकर, उमरकोट, शिकारपुर, कश्मीर, लाड़कानी ऐं ॿियनि इलाइक़नि में अॼु बरसाति पइजी सघे थी। बलोचिस्तान में बरसाति खां पोइ ॿोॾि सूरतहाल। कराची, हैदराबाद, बदीन, ठट्टो, मीरपुर ख़ास, टंडो अलैया, शिकारपुर, कश्मीर, लाड़कानो, सांगड़, खैरपुर, सखर, रोहिणी, घोटकी, मीरपुर माथेलो, कंबर, शिदादकोट, कंधकोट, गौसपुर, सांगड़, शहदादपुर, टंडो आदम ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि मां बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो। खैरपुर वेझो ॻोठ फोड़ी चांडिया में ज़ाहिद चांडियो जे घर जी छित किरी पई, नींदर फौत। पाक फ़ौज ऐं FC तरफ़ां ॿोॾि ऐं बरसाति मुतासिर इलाइक़नि में रिलीफ ऑपरेशन जारी। ISPR मूजिबि खुज़दार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पाक फ़ौज इमदादी सरगर्मी में रुधल आहे। ॼामशोरो ऐं घारो में बरसाति मुतासिरनि जी पाक फ़ौज तरफ़ां मदद कई पई वञे। मुल्क में हलंदड़ बरसातुनि बाद सिंधु दरिया में हिन वक़्तु ॿोॾि जी सूरतहाल पैदा थियणु शुरू। बरसाति सबबि सिंधु दरिया में पाणी जी सतह तेज़ी सां वधणु लॻी। गुडू ऐं सखर बैराज वटि नंढे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर कई वई। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,13,528 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,91,812 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 29,440 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाध थी। पाणी जे वहिकरनि में वाध थियण खां पोइ कचे जे रवासुनि खे अलर्ट जारी। महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं। पाणी जे वहिकरनि में वाध थियण खां पोइ हिफ़ाज़ती बंदनि ते दबाउ वधणु लॻो। मुल्क में कोरोना वायरस विघे 8 मरीज़ फ़ौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 761 कोरोना वायरस जा नवां केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 3.65% रही। आलमी वबा सबबि 170 मरीज़नि जी हालत ॻणिजी जोगी ॿुधाई वई। सिंधड़ी में सांगड़ मीरपुर ख़ास रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फ़ौत, लाश अस्पताल मुंतक़िल।
जाफराबाद वेझो ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो फायरिंग औरत मारिजी वई हिकु ॼणो ज़ख़्मी इतलाह ते पुलिस पहुची फोती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी औरत खे खणाए सिविल अस्पताल डेरा अलायार पहुचायो। ऐं फैज़गंज में पका चांग वेझो ॿ नींगरियूं गैस्ट्रो विघे फ़ौत केतिरा ई ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला गैस्ट्रो सबबि 5 ॿारनि जी हालत ॻणितीअ जोगी सिहत खाते केब जो गाहपा न वरिता गौसपुर वेझो ॻोठ करीम बाचकाणी में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न थी सघियो नींगर फ़ौत गैस्ट्रो विघे 3 वारनि जो नींगर रहमत अली फ़ौत थियो 15 खां वधीक ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला।